بسم الله الرحمن الرحيم قل تعالوا واتل ما حرم ربكم عليكم ألا تشركوا به شيئا وبالوالدين إحسانا ولا تقتلوا أولادكم من إملاق نحن نرزقكم وإياهم ولا تقربوا الفواحش ما ظهر منها وما بطن ولا تقتلوا النفس التي حرم الله إلا بالحق ذلكم وصاكم به لعلكم تعقلون ولا تقربوا مال اليتيم إلا بالتي هي أحسن حتى يبلغ أشده وأوفوا الكيل والميزان بالقسط لا نكلف نفسا إلا وسعها وإذ قلتم فاعدلوا ولو كان ذا قربى وبعهد الله أوفوا ذلكم وصاكم به لعلكم تذكرون وأن هذا صراطي مستقيما فاتبعوه ولا تتبعوا السبل فتفرق بكم عن سبيله ذلكم وصاكم به لعلكم تتقون ثم آتينا موسى الكتاب تماما على الذي أحسن وتفصيلا لكل شيء وهدى ورحمة لعلهم بلقاء ربهم يؤمنون صدق الله العظيم चओ अचो त तिलावत कयां मां पढ़ां मां उहो जेको हराम कयो आहे तव्हांजे रब तव्हां ते त न शरीक बणायो तव्हां इन्हीअ सां कंहिं बि शइ खे ऐं पीउ माउ सां एहसान करणु ऐं न क़त्ल कयो तव्हां पंहिंजे औलाद खे बुख जे सबबा असां रिस्क ॾियूं था असां तव्हांखे ऐं ख़ासि इन्हनि खे ऐं न वेझो वञो तव्हां फहाशी जे गुनाहनि जे जेके ज़ाहिर आहिनि इन्हनि खां ऐं जेके लिकल ऐं मख़फ़ी आहिनि ऐं न क़त्ल कयो तव्हां जान खे नफ़्स खे जो हराम कयो अल्लाह ताला मगर हक़ सां इहो आहे जो वसियत कई आहे तव्हांखे अल्लाह वसियत कई आहे तव्हांखे इन्हीअ सां मन न मन सम्झो तव्हां ऐं न वेझा वञो तव्हां यतीम जे माल जे मगर उन सां जो इहो वधीक सुहिणो हुजे सुठो हुजे एतिरे ताईं जो पहुचे पंहिंजे जवानीअ खे ऐं पूरो कयो तव्हां माप खे ऐं तौर खे इंसाफ़ सां नथा तकलीफ़ ॾियूं असां कंहिं बि नफ़्स खे मगर हुनजे ताक़त आधार ऐं जॾहिं चओ तव्हां पोइ इंसाफ़ कयो तव्हां खणी जो हुजे माइटी वारो ऐं अल्लाह जे आहद खे पूरो कयो इहा वसियत कई तव्हांखे इन्हीअ सां मन न मन नसीहत हासिलु कयो तव्हां ऐं बेशक इहा आहे रस्तो मुंहिंजो सिधो पोइ ताबेदारी कयो तव्हां इन जी ऐं न ताबेदारी कयो तव्हां केतिरनि ई रस्तनि जी पोइ जुदा जुदा करे छॾींदा तव्हांखे इन रस्ते खां इहा वसियत कई तव्हांखे इन्हीअ सां मन न मन तक़वा इख़्तियार कयो तव्हां परहेज़गारी इख़्तियार कयो तव्हां पोइ ॾिनोसीं असां मूसा इस्लाम खे किताब पूरो करण जे करे उन ते जो वधीक सुहिणो आहे ऐं तफ़सील बयानु करण जे लाइ हर शइ जो ऐं हिदायत ऐं रहमत आहे मन न मन इहे पंहिंजे रब जे मुलाक़ात सां ईमान आणनि सूरतुल अनआम जो 18 रुकू 8 सिपारे जो 5 रुकू ऐं आयत नंबर 150 खां आयत नंबर 154 ताईं
मुकम्मल रुकू जी तिलावत कई से ऐं उन जो लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ियो से। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 3 सफ़ो नंबर 479 का इख्तिसार से बयान कजे तो। इन्हनि आयात में अल्लाह ताला 10 शयुनि जो तफ़सील बयान फरमायो आहे। उनमें असुल मक़सद त हराम शयुनि जो बयान करणु आहे। अल्लाह ताला सां इबादत में ऐं इताअत में कंहिं खे शरीक करणु ऐं पीउ माउ सां सोणाई न करणु, सुञाई ऐं गुरबत जे ख़ौफ़ जे करे औलाद के क़त्ल करणु, बेहयाई जा कम करणु, कंहिं खे नाहक क़त्ल करणु, यतीम जो माल नाजायज़ तौर ते खाइणु, माप तौर में घटि वधि करणु, शादी में, गवाही में या फैसले में या कलाम में बेइंसाफ़ी करणु, अल्लाह जे आद के पूरो न करणु, अल्लाह जे सिधे रस्ते के छॾे ॾियणु, ॿियनि रस्तनि खे इख्तियार करणु, इन्हनि खे अल्लाह ताला बयान फरमायो आहे। इन्हनि आयात जी ख़ुसूसियात का अहबार जेको तौरात जो माहिर आलिम हुयो, पहिरियों यहूदी हुयो, पोइ मुस्लमान थी वियो, वो फरमाए तो कुरान मजीद जूं ये आयतुनि जंहिंमें 10 शयुनि खे हराम करार ॾिनो वियो आहे। अल्लाह ताला तौरात में बिस्मिल्लाह का पोइ इन्हनि आयतुनि सां शुरूआत फरमाई आहे ऐं फरमाया त इहे 10 कलिमात आहिनि जेके मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थिया हुया। मुफ़स्सिर कुरान हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था ये उहे आयतूं मुहकमात आहिनि जिन जो ज़िक्र सूरह आल इमरान में आहे, जिन ते आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते तमाम अंबिया जूं शरीयतूं मुतफ़िक़ आहिनि। उन्हनि मां का भी शइ कहीं भी मज़हब ऐं मिलत में कहीं शरीयत में मनसूख न थी आहे। तफ़सीर इब्ने कसीर में हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु खां मनक़ूल आहे। उन्हनि फरमायो जेको माण्हू नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहिड़ी वसियत नामो ॾिसणु चाहे थो जंहिं ते सईदनि जी मुहर लॻल हुजे तो इन्हनि आयतनि खे पढ़े। उन्हनि में उहा वसियत मौजूदु आहे जेका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बहुक्म खुदाबंदी उम्मत खे ॾिनी हुई। हाकिम बरिवायत उबादा बिन सामित नकुल कया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा कराम खे ख़िताब करे फरमायो केरु आहे जेको मूंखां 3 आयतुनि ते बैयत करे। पोइ इहे 3 आयतूं तिलावत फरमाए इरशाद फरमायूं जेको माण्हू इन्हनि खे इन बैयत के पूरो कंदो तो उन जो अजुर अल्लाह जे ज़िम्मे आहे। इन्हनि आयात जो तफ़सील पहिरें नंबर ते अल्लाह ताला फरमायो त शिरक के हराम कई। अल्लाह तुशरिकू बिही शैया, अल्लाह सां कंहिंखे भी शरीक न कयो। शिरक जी माफ़ी कोन्हे का। शिरक जा क़िस्म ऐं उन जी तारीफ़। शिरक चइबो छा के आहे, शिरक जा क़िस्म कहिड़ा आहिनि। शिरक कहीं क़िस्म जली या ख़फ़ी में मुब्तला न थियणु। शिरक जली माना ज़ाहिरी त सबके ख़बर आहे त गैरुल्लाह के इबादत ऐं इताअत में या अल्लाह जे मख़सूस सिफ़ात में कंहिंखे अल्लाह जे बराबर या उन जहिड़ो सम्झणु, इहो शिरक ज़ाहिर ज़हूर आहे। अल्लाह जे बराबर कंहिंखे न सम्झबो। शिरक ख़फ़ी माना लिकल हो छा आहे, उहो इहो आहे त पंहिंजे कारोबार में, दीनी दुनियावी मक़सदनि में, नफ़े नुक़सान में अगरचे अक़ीदो थी वई आहे त कारसाज़ अल्लाह आहे, पर अमलनि ॿियनि खे कारसाज़ सम्झे ऐं सभु कोशिशूं ॿियनि सां वाबस्ता रखे या इबादत में ॾेखाव करे ॿियनि खे ॾेखाव जे लाइ निमाज़ वग़ैरह खे दुरुस्त करे पढ़े या सदको ख़ैरात शोहरत जे ख़्याल सां करे या अमलन नफ़े नुक़सान जो मालिक कहीं गैरुल्लाह के सम्झे इहो शिरक ख़फ़ी या लिकल शिरक आहे। इन्हनि शयुनि खां बि पाण खे पाक रखिणो आहे। इन्हनि खां बि अल्लाह ताला मनो फरमाया हर तरह सां अल्लाह सां कहीं के भी शरीक नाहे करणो।
हज़रत उबादा बिन सामित ऐं हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां नकुल कयल आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला सां कंहिं खे शरीक न करार ॾियो, खणी जो तव्हांजा टुकड़ा टुकड़ा कया वञनि, तव्हांखे फांसी ते चाढ़ियो वञे, तव्हांखे ज़िंदा साड़ियो वञे त बि अलाह जो कंहिं खे शरीक न सम्झिजो, शिरक न करियो। उन खां पोइ ॿियो गुनाह आहे व बिल वालिदैन इहसाना, माना पंहिंजे पीउ माउ जी नाफ़रमानी न कयो, उन्हनि खे ईज़ा न पहुचायो, उन्हनि सां सिर्फ़ु एतिरो न त उन्हनि खे तव्हां तकलीफ़ न ॾियो बल्कि उन्हनि सां हुस्न सलूक कयो, उन्हनि खे राज़ी रखो, उन्हनि खे ख़ुशि रखो, इहो फ़र्ज़ु आहे। वक़्फ़िर लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा, उन्हनि जे लाइ पर विछाए छॾियो, सिर्फ़ु ईअं न त मां पंहिंजे अबे अम्मा खे ईज़ाया नथो, तकलीफ़ नथो ॾियां, इन सां गॾोगॾु उन्हनि जी ख़िदमत करणी आहे, उन्हनि खे राज़ी रखिणो आहे, उन्हनि खे ख़ुशि रखिणो आहे। ॿी आयत में अल्लाह सिंह फरमाया वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना, अल्लाह सिंह फ़ैसिलो फरमाया त इबादत अल्लाह जी ऐं पीउ माउ सां चङाई सां हलणो आहे, एहसान सां हलणो आहे, ख़िदमत करणी आहे, राज़ी रखिणो आहे। टी आयत में अल्लाह सिंह फरमाया अनिश्कुरली वली वालिदैक व इलैयल मसीर, मुंहिंजो शुक्र कर ऐं पंहिंजे पीउ माउ जो शुक्र कर ऐं मोॾे मोटी अचिणो अथई, त पीउ माउ जी ख़िदमत करणु। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रिवायत आहे, सही बुखारी मुस्लिम में हज़रत अब्दुल्ला बिन मसूद जी रिवायत आहे, उन्हनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां दरियाफ़्त कयोसीं सभ खां अफ़ज़ल ऐं बहितर अमल कहिड़ो आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए निमाज़ खे उन जे वक़्त में पढ़णु, ऐं पोइ वरी सुवाल कयोसीं उन खां पोइ कहिड़ो अमल अफ़ज़ल आहे, फरमायूं पीउ माउ सां सुहिणो सलूक करणु। पोइ सुवाल कयूं त उन खां पोइ कहिड़ो अमल अफ़ज़ल आहे, फरमायो अल्लाह जे रस्ते में जिहाद करणु, पीउ माउ जो। ऐं ॿी हदीस में अचे थो मुस्लिम शरीफ़ में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, हिकिड़े ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 दफ़ा फरमाया रगिमा अनफुहु रगिमा अनफुहु रगिमा अनफुहु, यानी ज़लील थी वियो, ज़लील थी वियो, ज़लील थी वियो। साहबा अर्ज़ कयो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केरु ज़लील थी वियो, फरमायो उहो माण्हू जा पंहिंजे पीउ माउ खे या उन्हनि मां कंहिं हिकिड़े खे ओढ़प जे ज़माने में लधो ऐं पोइ जन्नत में दाख़िल न थियो, इहो माण्हू ज़लील थी। असांजे मुआशिरे में हाणे जीअं पीउ माउ कुराड़ो थो थिए, पोइ असां उन्हनि जी रांदो हाणे सम्झूं था मोहताजी आहे कोन, कहिड़ो असांखे कमाए खाराईंदो, पोइ मुआशिरती असां में उहा हर कंहिं खे मालूम आहे। अल्लाह ताला असांखे पंहिंजे वालिदैन जे क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, उन्हनि जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं उहे फ़ौत थी वञनि न पोइ बि उन्हनि जे लाइ दुआ करणु, इस्तिग़फ़ार करणु, उन्हनि जे रिश्तेदारनि सां, उन्हनि जे दोस्तनि अहबाबनि सां चङो हलणु, इहो बि ज़िमे में आहे। तो उहे वरी फ़ौत था थी वञनि त बि उन्हनि सां चङाई आहे। 3 नंबर ते अल्लाह ताला फरमायो त औलाद खे क़त्ल न कयो, सुञाई जे करे, बुख ऐं बदहाली जे करे। नहनु नर्ज़ुकुकुम व इय्याहुम, रिज़्क़ जा ज़िम्मेदार तव्हां न आहियो, तव्हांखे बि त असां था खारायूं, तव्हांखे केरु थो खाराए, इन्हनि खे बि असां खारायूं था। तंहिंजे करे जाहिलियत में इहो बेरहमी ऐं संगदिली इहा हूंदी हुई जो जा घर में छोकिरी पैदा थींदी आर जे ख़ौफ़ जे करे त असांजो वरी कोई न्याणो थिए, पोइ न्याणियुनि खे वीचारियुनि खे ज़िंदा दफ़न करे छॾींदा हुआ। कॾहिं कॾहिं वरी औलाद जे ज़रूरियात ऐं खाधे पीते जे सामान गॾु करण जे में मुश्किलात पेश ईंदियूं, इन जे करे ॿारनि खे क़त्ल करे छॾींदा हुआ। अल्लाह ताला फरमायो त औलाद खे क़त्ल न कयो, तव्हांखे बि खाराइण वारी ज़ात मूं अलाह जी आहे, तिनी औलाद खे बि खाराइण वारी ज़ात अलाह जी आहे। हाणे औलाद इन ख़ौफ़ खां बंदि कराइण, 2 बच्चे ही अचे, छोटा ख़ानदान, ज़िंदगी आसान, त असां वटि कुझु आहे कोन, ॾियण वारी अलाह जी ज़ात आहे। इन ख़ौफ़ खां ॿार बंदि कराइण, ईअं कराइण, इहो नामुनासिब अमल आहे, शरीयत जे ख़िलाफ़ आहे। रिज़्क़ रोज़ी ॾियण वारी ज़ात अल्लाह ताला जी आहे। पोइ अल्लाह ताला फरमायो रिज़्क़ तव्हांखे हिकिड़ी हदीस पाक में ईंदो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इन्नमा तुनसरून व तुरज़क़ून बिदुआफ़ाइकुम, तव्हांजी जेका मदद थींदी आहे न, तव्हांखे जेको रिज़्क़ मिलंदो आहे तव्हांजे कमज़ोर माण्हुनि जे करे मिलंदो आहे। असां सम्झंदा आहियूं त असांजी इहा सभु कुझु आहे, ईअं न आहे कि ग़रीबनि मिसकीननि ते अलाह खे तरस रहम अची वेंदो आहे, उन्हनि जे करे असांजी मदद थिए थी, उन्हनि जे दुआउनि जे करे।
बुज़ुर्गनि इहो लिखियो आहे औलाद जे क़त्ल जो जुर्म सख़्तु गुनाह आहे ऐं ज़ाहिरी थी हिकिड़ो क़त्ल जी मारे छॾणी इहो आहे। ॿियो गौर कयो वञे त औलाद खे तालीम ऐं तरबियत न ॾियणु जंहिंजे नतीजे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में आख़िरत जे फ़िक्र खां गाफ़िल रखणु, बद अख़लाक़िन ऐं बेहयान में जेकर औलाद गिरफ़्तार थी वञे त इहो बि क़त्ल खां घटि न आहे। इहो बि औलाद जो हिकिड़े तरह जो क़त्ल आहे जंहिंखे न ख़ुदा जी ख़बर, न रसूल जी ख़बर, न आख़िरत जी ख़बर, न दुनिया में निमाज़, न रोज़ो, न ज़कात, न हज, न अक़ीदो, न काई इहा बि ॼण तुंहिंजो क़त्ल करणो आहे, उनजी ज़िंदगी तबाह करणी। चंद टकनि जे करे दुनिया त उनजी ठही वेंदी, आख़िरत हम उनजी तबाह करे छॾी। इहो कहिड़ो प्यारु चइबो पीउ जो पंहिंजे औलाद खे क़यामत जे ॾींहुं अखियुनि सां जहन्नम में ॾिसे? इहो प्यारु त न चइबो, या त दुश्मनी चइबी। पोइ अलाह ताला फरमायो वला तक़रबुल फ़वाहिश मा ज़हर मिनहा व मा बतन। फ़हाश गुनाह ज़ाहिर ज़हूर हुजे या गुनाह लिकल हुजे, ज़ाहिरी गुनाहनि में बि मुब्तला न थियो, बातिनी गुनाहनि में बि मुब्तला न थियो। बातिनी गुनाहनि में हिकिड़ो इहो बि तफ़सीर लिखियो अथनि त पंहिंजे घरवारी खे 3 तलाक़ूं ॾेई करे वरी जेको आहे उन खे पाण वटि विहारे छॾणी आहे, ज़िना में शामिल आहे। हाणे असांजे मुआशिरे में आम जाम इहो आहे, बाबा कहिड़ी ज़रूरत आहे मौलवी जी, कहिड़ी ज़रूरत आहे मुफ़्ती जी, 3 तलाक़ूं ॾिनियूं माण्हू, उन खां पोइ वरी ज़ालूं रखी वेठा आहिनि जिन मां 5 ॿार था थी वञनि, 8 ॿार था थी वञनि। इहा हराम औलाद आहे, इहो सभु गुनाह आहे, इहा हमेशह ज़िना आहे। पर अहिड़ी ज़िना आहे जंहिंखे माण्हू गुनाह बि नथो सम्झे। आम बिना निकाह वारी गुनाह ज़िना खे माण्हू गुनाह त सम्झे थो। 3 तलाक़ूं ॾेई वरी साॻियूं घरवारियूं रखियूं बिना इज़त जे, बिना निकाह जेको आहे शरई अहकामात जे, ज़ालूं रखियूं वेठा आहिनि। सरासर गुनाह, क़ुरान जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी। जेकर माण्हू इहो सम्झे थो त मां इहो जाइज़ कमु कयो आहे, इहो मुस्लमान ई न रहियो, इहो इस्लाम मां ई ख़ारिज थी वियो, छो त क़ुरान जे सही सिधे हुकुम जी हिन ख़िलाफ़ वर्ज़ी कई, हुनजो इहो अक़ीदो आहे। तंहिंजे करे असांजे मुआशिरे में अहिड़ा गुनाह थी विया आहिनि जिन खे माण्हू गुनाह ई नथो सम्झे। तबाही जे किनारे ते, दुनिया बि तबाह त आख़िरत बि तबाह। उन खां पोइ अलाह ताला फरमायो कंहिं इंसान खे क़त्ल न कयो जंहिंजो क़त्ल करणु हराम हुजे। 3 शयूं आहिनि जो उन कंहिं इंसान जो क़त्ल जाइज़ थी वेंदो आहे। हिकिड़ो उहो बि वक़्त जे हुकूमत जी ज़िमेदारी आहे, उहो बि आम माण्हू खे इजाज़त न आहे। हिकिड़ो त उहो शादीशुदा जेको शादीशुदा हुजण जे बावजूदि ज़िना थो करे। हाणे शरई अहकामात जे माता ते हिनखे संगसार करे पत्थरनि सां क़त्ल करे छॾिबो, पर शरीयत जा उन में शराइत आहिनि, कानून आहिनि, उनजी जांच जूच थींदी पोइ इनखे। 2 नंबर ते आहे जेको का माण्हू खे नाहक क़त्ल करे थो, क़िसासन उनखे क़त्ल कबो। 3 नंबर ते आहे जेको इस्लाम खे छॾे करे मुर्तद थो थी वञे, इनखे जेको आहे शरीयत इजाज़त ॾिनी आहे अहिड़नि 3 माण्हुनि खे। पर इहो बि वक़्त जे मुस्लमान हुक्मरान जी ज़िमेदारी आहे, आम हर माण्हू खे इन जी जेको आहे इजाज़त न आहे। अलाह ताला फरमाए त अलाह से इहा तव्हांखे वसीयत कई आहे। इब्न माजा में रिवायत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद नकुल कयो अथनि जेको कंहिं ज़िमी गैर मुस्लिम खे क़त्ल करे उन अल्लाह ताला जे अहद खे टोड़ियो। जेको माण्हू अल्लाह जे अहद खे टोड़े थो उहो जन्नत जी ख़ुशबू न सिंघी सघंदो, हालांकि जन्नत जी ख़ुशबू 70 साल जे पंध ते ॾींदी आहे। माना गैर मुस्लिम जेको मुआहिदा आहे, जेको ज़िमी आहे, उनखे बि शरीयत क़त्ल करण जी इजाज़त नथी ॾे। हाणे माण्हू जेको आहे ग़लति पंहिंजा तरीक़ा अपनाए पंहिंजूं दुश्मनियूं वरी पोइ नालो हेॾे ॾेई छॾनि, इहा शरीयत जे ख़िलाफ़ आहे। ज़ालिकुम वस्साकुम बिही लअल्लकुम ताक़िलून। अल्लाह सी फरमाए त इहा वसीयत कई अथव, मन न मन तव्हांजे अकुल में ॻाल्हि इहा अचे। उन खां पोइ अल्लाह सी फरमाए यतीम जे माल जे वेझा न वञ, पर सुहिणे तरीक़े सां संभालण जी ज़रूरत आहे, उनखे संभालियो, उनखे माल खे महफ़ूज़ रखण जी ज़रूरत आहे, महफ़ूज़ कयो, उनखे काथे इन्वेस्ट करे उन्हनि में वापार तिजारत में वधाइण जी ज़रूरत आहे, ईअं कयो। पोइ जॾहिं बालिग़ थियनि पोइ उन्हनि जे हवाले करे छॾियो। ईअं न त हाणे माण्हू मौक़ो वठे त हाणे हिन जो पीउ फौत थी आहे या हिन जी अम्मा फौत थी वई आहे, हाणे असांखे मिल्कियत हथ अची वई आहे, पंहिंजे जेको आहे कब्ज़े में करे छॾे, पंहिंजे नाले ते कराए छॾे।
कागज़ात खाता स्टाम्प पंहिंजे नाले ते कराए छॾे, इहो शरन गुनाह आहे, नाजाइज़ आहे। अलाह जे इल्म में इहा शइ आहे ऐं असांजे मुआशरे में आम जाम थिए थो ईअं जेको आहे, ईअं आम जाम सरेआम माण्हू ईअं कनि था, इहो वॾो गुनाह आहे। 7 नंबर ते आहे माप तौर में खोट करणु, इंसाफ़ न करणु, माप जूं शयूं खोट तौर जूं शयूं खोटाए ॾियणु, इहो बि जेको आहे अॻियनि उम्मतुनि जे तबाही जो सबबु बि इहो थियो। इन में सिर्फ़ु माप तौर ई न आहे, बल्कि हिकिड़ी हदीस मुअत्ता इमाम मालिक में हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला खां नक़ल कयल आहे। हिकु माण्हू निमाज़ जे अरकान में कमी करे पियो। हज़रत उमर सिंह ॾिठईंसि त फरमायूंसि त तूं हक़ वाजिब नथो करे ऐं पूरो नथो करे, इन में बि खोट करे थो। तंहिंजे करे जा माण्हू जी जेको मुलाज़िम आहे पंहिंजी ड्यूटी आहे पूरी नथो करे, वक़्तु जेको आहे घटि थो ॾिए या कमु पूरो नथो करे, जहिड़े क़िस्म जो बि हुजे, मुलाज़िम हुजे, प्राइवेट हुजे, सरकारी हुजे, वक़्त में कोताही करे थो, इहो बि कमी पेशी करण वारनि मां आहे, इहो बि माप तौर में खोट करण वारो आहे। हाणे असां वटि कीअं थो थिए, इहे बि जेको आहे ॼण त असांजो हर मोड़ ते शरीयत जे ख़िलाफ़, पोइ वरी असां चवंदासीं ज़िंदगी में बरकत नथी थिए। बरकत कीअं अचे? अलाह ताला फरमाए कंहिंखे बि रब साईं उन जे वस खां वधीक तकलीफ़ न ॾींदो आहे। 8हों हुकुम आहे, जॾहिं तव्हां का ॻाल्हि चओ त फ़ाइदिलु को इंसाफ़ वारी चओ। भली तव्हांजो माइट हुजे, भली तव्हांजो रिश्तेदार हुजे, तव्हां का गवाही था ॾियो, को मुक़दमो आहे, का फ़ैसिलो आहे, हाणे तव्हां इन में कूड़ खां कमु न वठो। त हाणे पंहिंजे दोस्त जे करे, पंहिंजे मिट माइट जे करे, पंहिंजे यारी दोस्ती जे करे ईअं न कयो। अलाह सी फरमाया वलो अला अनफुसिकुम अविल वालिदैन वल अक़रबीन, खणी तव्हांखे पंहिंजे मथां शायदि ॾियणी पए, वालिदैन जे मथां शायदि ॾियणी पए, मिटनि माइटनि जे मथां शायदि ॾियणी पए, सची शायदि ॾियो, कूड़ न ॻाल्हायो। कूड़ी शायदि वॾो गुनाह आहे। हिकिड़ी इन में अबू दाऊद में बरिवायत हज़रत अबू बुरैदा जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इरशाद नकुल थियल आहे त काज़ी, या जंहिंखे असां अंग्रेज़ी में जज था चऊं, या फ़ैसिले करण वारो, पोइ जज फ़ैसिले करण वारो प्राइवेट हुजे या सरकारी हुजे, जेको बि हुजे, 3 क़िस्म जा आहिनि। उन्हनि मां हिकिड़े क़िस्म जन्नत में वेंदो ऐं 2 क़िस्म जहन्नम में वेंदा। जन्नत में जेको वेंदो, जंहिं मामले जी तहक़ीक़ शरीयत जे मुआफ़िक़ करे हक़दार खे पंहिंजो हक़ ॾियारियो, हक़ जे मुताबिक़ फ़ैसिलो कयो, इहो जज, इहो जस्टिस, इहो फ़ैसिले करण वारो, इहो जन्नती आहे। 2 नंबर ते जंहिं तहक़ीक़ करे हक़ जी ॻाल्हि खे ॼाणी वरितो, पर ॼाणी वाणी फ़ैसिलो उन हक़ जे ख़िलाफ़ ॾिनई, इहो जहन्नमी आहे। हदीस पाक में लिखियलु आहे। ऐं अहिड़ी तरह उहो काज़ी जंहिंखे इल्म बि न आहे, तहक़ीक़ ऐं गौर फ़िक्र बि नथो करे, बसि ईअं पियो थो फ़ैसिला करे, जहालत सां कोई फ़ैसिलो ॾेई छॾियईं ऐं नाहक़ फ़ैसिलो ॾिनई, इहो बि जहन्नम में वेंदो, इहो बि जन्नत में दाख़िल न थींदो। अदालत जी कुर्सी वॾी ज़िमेदारी आहे। इंसानी हक़ूक़ इन सां तालुक़ रखनि था। उन खां पोइ 9 नंबर ते अलाह ताला फरमाए त अलाह जा जेके अहद अथव, अलाह जा जेके मुआहिदा अथव, अलस्तु बिरब्बिकुम, आलम अरवाह में रब जे रुबूबियत खे तस्लीम करे आया हो, हाणे अलाह ताला जे इन्हनि खे पूरो कयो। ऐं इहो ई सिधो रस्तो अथव, वला तत्तबिउ सुबुल फतफर्रक़ बिकुम अन सबीली, इहो ई हिकिड़ो सिधो दग अथव, यानी इस्लाम, दीन, क़ुरान, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत मुतहरा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो ॿुधायल इहो हिकिड़ो ई दग सिधो अथव, सिरात मुस्तक़ीम अथव, इन्ही ते हलो। वला तत्तबिउ सुबुल, घणा रस्ता इख़्तियार न कयो। जेकॾहिं घणा रस्ता इख़्तियार कंदो, जीअं माण्हुनि जी तबियत हूंदी आहे, बाबा सभु सही, जाॾे काॾे हेॾो बि कुझु ॻाल्हियूं, होॾो बि कुझु ॻाल्हियूं, होॾो बि कुझु ॻाल्हियूं, अलाह ताला फरमाए फतफर्रक़ बिकुम अन सबीली, जॾहिं तव्हां घणा रस्ता वठंदव न, पोइ तव्हां हक़ वारे रस्ते खां थिड़ी वेंदो, हिकु रस्तो न वठंदो। इहो ईअं हुजे, हिकिड़े माण्हू जा आॾो हिकु ई महिल 3 रोड निकिरनि था, हाणे टिनी ते हलंदो त पंहिंजी मंज़िल मक़सूद ते न पहुची सघंदो, हिकिड़ो रस्तो ई हथ न ईंदसि। अलाह सिंह फरमायो त घणनि रस्तनि ते न हलो। हाणे हिकिड़नि माण्हुनि जी सोच इहा हूंदी आहे त बसि बाबा सभु ठीकु, जाॾो काॾो कुझु हुन जूं चङियूं ॻाल्हियूं, कुझु हुन जूं चङियूं ॻाल्हियूं, कुझु हुन जूं चङियूं ॻाल्हियूं,
इहो तॾहिं थिए जॾहिं क़ुरान परफेक्ट न हुजे, शरीयत पूरी न हुजे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत में का नुक़्स ऐं को खोट हुजे। जॾहिं क़ुरान में हर शइ आहे, नबी साईं जे सीरत में हर शइ आहे, नबी साईं जे सुन्नत में हर शइ आहे, दीन में हर शइ आहे, त पोइ ॿियनि जी ॻाल्हि छो? बसि पोइ अलाह ताला फरमाए इन दग खे वठंदो, सही दग ते हलंदो। जेकर घणा रस्ता वठंदो पोइ हेॾे होॾे टिड़ी पकड़ी वेंदो, पोइ तव्हांखे सही रस्तो हथ न ईंदो। अलाह से इहा वसियत कई अथव, मन न मन तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे, मन न मन तव्हांजी ॻाल्हि इहा ज़हन में रहे, पोइ तव्हांखे इहो सिधो रस्तो हथ अची वेंदो। अलाह ताला असांखे सिरात मुस्तक़ीम ते हलाए। अलाह ताला असांखे घणनि रस्तनि खां ऐं शैतानी रस्तनि खां बचाए। ऐं शैतान दग ते वेठो हूंदो आहे, पोइ इन्हनि बातिल दगनि जे तरफ़ दावत ॾींदो आहे। अलाह ताला असांखे कलाम मुक़द्दस जे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इंशाअल्लाह सुभाणे जो सुभाणे तिलावत कंदासीं। ज़िंदगी रही रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीम सल्लल्लाहु तआला अलैहि व सल्लम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।